जॾहिं इहो किताब छापियो वियो त इशरीना 20 लैलतन जी जॻह ते लफ़्ज़ तब्दील कयो वियो, रकातन 20 रकातूं पढ़ाई। उन मां साबित करण जी नाकाम कोशिश कयो, लेकिन अल्हम्दुलिल्लाह अहल हदीस उलमा उन्हनि जो ताक़ुब कयो, हिकु किताब बनायो वियो जेको किताब तहरीफुल गालिन अला सुनन अबी दाऊद जे नाले सां मशहूर आहे। त नबी साईं फरमायो हिकु अहिड़ी जमायत हमेशह रहंदी जेके क़ुरान ऐं हदीस ते अमल कंदा, हर बातिल जे उन तावील खे रद्द कंदा, क़ुरान करीम जी हिफ़ाज़त कंदा। अॼु जे ख़ुतबे जो मौज़ू आहे मसलक अहले हदीस जी हक़ानियत। सभ खां पहिरीं असां नाले खे सुञाणंदासूं त अहलुल हदीस खां छा मुराद आहे, उन जो छा मक़सदु आहे। छो त हर शइ जी शख़्सियत उन जो तारुफ़ मेन उन जो नालो हूंदो आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दावत पेश कनि था, मुशरिकीन मक्का पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर तरह सां मुखालफ़त कनि था, लेकिन नाकाम वञनि था। हिकु दफ़ा इहो मशवरो कनि था त असांजी मुखालफ़त जो नाकामी जो सबबु इहो आहे जो असां हिन हस्तीअ जो नालो वठूं था ऐं नालो वठण सां तारीफ़ थी वञे थी, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी अहिड़ी हस्ती जंहिंजी काइनात जो ज़रो ज़रो जंहिंजी तारीफ़ करे, लिहाज़ा पहिरीं हिन जो नालो तब्दील करियूं था। जामे तिर्मिज़ी जी हदीस आहे, पाण जो नालो मुज़म्मम रखनि था। हज़रत अब्बास रज़ी अल्लाह अन्हो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचे थो, परेशान आहे। पाण फरमाइनि था छा ॻाल्हि आहे? जवाबु ॾिए थो अल्लाह जा रसूल, अॼु मुशरिकीन मक्का तव्हांजो नालो बि तब्दील कयो आहे। अॼु ॾींहं खां बाद उहे तव्हांखे मुज़म्मम चवंदा। पाण फौरन फरमाइण लॻा, अला ताजबून, छा तव्हांखे इन ॻाल्हि ते ताजुब नथो थिए? कैफ़ यस्रिफुल्लाहु अन्नी शत्म कुरैशिन व लअनहुम, अल्लाह ताला कुरैश जे गारियुनि खे, उन्हनि जे लान तान खे मूंखां कीअं तब्दील करे छॾियो, कीअं फेराए छॾियो। यश्तमून मुज़म्ममन व यलअनून मुज़म्ममन व अना मुहम्मद, अॼु ॾींहं खां बाद उहे गारियूं ॾींदा मुज़म्मम खे, तान हणंदा मुज़म्मम ते, ऐं आउं मुहम्मद आहियां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त नालो हिकु ख़ासि तारुफ़ हूंदो आहे, अहमियत हूंदी आहे। मसलक लफ़्ज़ जी माना आहे दीन इस्लाम जे कंहिं तरीक़े ते हलणु। अहलुल हदीस इहो ॿिनि लफ़्ज़नि जो मुरकब आहे। अहल जी माना वारो, हदीस माना हदीस। अहलुल हदीस माना हदीस वारो। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम जे अंदरि अॻियनि क़ौमनि खे उन्हनि जे किताबनि सां नाला बयानु कया, नाला ॾिना आहे। यहूदियनि ते किताब नाज़िल थिए थो तौरात, अल्लाह ताला फरमाए थो या अहलल किताब। ईसाइनि ते इंजील नाज़िल थिए थो, अल्लाह फरमाए थो फल यहकुम अहलुल इंजील। अहिड़े तरीक़े सां नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते क़ुरान करीम नाज़िल थियो आहे ऐं हदीस रसूल नाज़िल थी आहे। हदीस नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे उन फरमान खे चइबो आहे जेका अल्लाह जे तरफ़ खां पाण ते वही नाज़िल थिए, पाण उन खे पंहिंजे ज़बान में बयानु कनि, उनखे हदीस चइबो आहे। हिकु सुवाल इहो थी सघे थो त अहलुल हदीस छाजे लाइ, अहले क़ुरान छो या अहले सुन्नत छो न? उन जो जवाबु इहो आहे त क़ुरान करीम बि हदीस आहे। हदीस जी माना आहे ॻाल्हि। हिकु ॻाल्हि अल्लाह जी आहे, हिकु ॻाल्हि अल्लाह जे रसूल जी आहे। अल्लाह तबारक व तआला ख़ुदि क़ुरान करीम खे जीअं क़ुरान करीम जो नालो ॾिनो आहे, अहिड़े तरीक़े सां हदीस जो नालो ॾिनो आहे। सूरह जासिया जे अंदरि आहे फबिअय्यि हदीसिन बादहु युमिनून, हिन हदीस खां बाद कहिड़ी ॻाल्हि ते ईमान आणींदा,
यानी कुरान करीम के अल्लाह फरमाए रहियो आहे त हिन हदीस खां बाद माण्हू कहिड़ी ॻाल्हि ते ईमान आणींदा। अहिड़े तरीक़े सां सूरह ज़ुमर जे अंदरि अल्लाह तबारक व तआला कुरान करीम के हदीस जो नालो ॾिनो आहे। अल्लाह नज़्ज़ल अहसनल हदीस, अल्लाह उहो आहे जंहिं सुहिणी हदीस खे नाज़िल कयो, यानी कुरान करीम खे। कुरान करीम भी हदीस आहे, रसूल पाक जो फरमान भी हदीस आहे। उन खां बाद सुन्नत जो लफ़्ज़ आहे, सुन्नत भी हदीस जी ॿी माना आहे। कुरान करीम तव्हांखे सिर्फ़ हिकु हुकुम बयान कंदो, अक़ीमुस सलात, निमाज़ क़ाइमु करियो, आतु ज़कात, ज़कात अदा करियो। हदीस जे अंदरि ॿ ॻाल्हियूं आहे, हुकुम भी आहे ऐं तरीक़ो भी आहे। हुकुम दलील आहे, तरीक़े खे सुन्नत चइबो आहे। मिसाल जे तौर ते सहाबी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे निमाज़ खे बयान कंदे फरमाए थो, रफ़ा यदैहि इज़ा कब्बर रफ़ा यदैहि, पाण जॾहिं अल्लाह अकबर चवनि था त रफ़ुल यदैन कनि था, हथ मथे खणनि था। इहो हदीस जो हुकुम थियो, लेकिन फरमाई हज़्व मन के बहे, रफ़ा यदैहि हज़्व मन के बहे, पाण हथ मथे खणनि था, कुल्हनि जे बराबरि खणनि था। इहा सुन्नत आहे, इनखे तरीक़ो चइबो आहे। त हदीस हुकुम भी बयान कंदी आहे, तरीक़ो भी सम्झाईंदी आहे। तंहिं करे सुन्नत भी हदीस आहे, हदीस भी हदीस आहे, कुरान करीम भी हदीस आहे। तंहिं करे कुरान ऐं हदीस ते अमल करण वारो अहलुल हदीस आहे। उन खां बाद अरब लुग़त जो हिकु इहो उसूल इहो आहे, जॾहिं बि कंहिं शइ जी अहमियत ज़्यादा हूंदी आहे, उन जा नाला भी ज़्यादा हूंदा आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे बारे में फरमाइनि था, अना मोहम्मद, अना अहमद, अनल माही अल्लज़ी यमहुल्लाहु बियल कुफ्रा, अनल हाशिर अल्लज़ी युहशरुन नासु अला क़दमई, अनल आकिब अल्लज़ी लैसा बादहु नबियुन। आऊं मोहम्मद आहियां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आऊं अहमद आहियां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आऊं माही आहियां, मुंहिंजे ज़रिए अल्लाह कुफ्र खे मिटायो आहे। अनल हाशिर, आऊं हाशिर आहियां, माण्हू क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे कदमनि ते जमे थींदा। अनल आकिब, आऊं आख़िरी आहियां, मूंखां बाद को नबी अचण वारो न आहे। अरब जे अंदरि कई मिसाल आहे, जेका शइ जेतिरी अहमियत रखे थी, एतिरा उन जा नाला भी मुख़्तलिफ़ आहे। अरब जे अंदरि उठ जी अहमियत आहे, उन जा 50 खां ज़्यादा नाला आहे। तलवार जी अहमियत आहे, 500 खां ज़्यादा नाला आहे। चवण जो मक़सदु त अहलुल हदीस नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खां वठी करे हिन दौर ताईं जमायत मौजूदु आहे, जेका मुख़्तलिफ़ नालनि सां कॾहिं असहाब सुनन, कॾहिं असहाब मोहम्मद, कॾहिं असहाबुल हदीस, कॾहिं अहलुल हदीस, कॾहिं अल अहलुल असर, कॾहिं अल असरी, मुख़्तलिफ़ नालनि सां मुख़्तलिफ़ अदवार जे अंदरि उहा जमायत मौजूदु आहे, जेका क़ुरान ऐं हदीस ते अमल कंदी अचे पई, जंहिंखे अॼु अहलुल हदीस चइबो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सहाबा खां वठी करे पहिरीं सदीअ खां वठी करे 15 सदीअ ताईं हर सदीअ जे अंदरि अहलुल हदीस जो वजूद मौजूदु आहे। सिर्फ़ ज़बानी दावा न आहे, आम ॻाल्हि न आहे जो बयान कई वञे। नबी साईं खां वठी करे अॼु ॾींहं ताईं कई सीरत निगार आया, कई तारीख़ बयान करण वारा आया, कई सीरत ऐं अहादीस खे बयान करण वारा आया। हर माण्हू जी सीरत मौजूदु आहे, हर सदीअ जो दौर उन जो तरीक़ो मौजूदु आहे। अहलुल हदीस जो वजूद पहिरीं सदीअ खां वठी करे 15 सदीअ ताईं मौजूदु आहे। इमाम शाफी रहमहुल्लाह, इमाम सुफियान सौरी पहिरीं सदी जे आख़िर जा माण्हू आहिनि, उहे पाण खे अहलुल हदीस चवाइनि था। इमाम सुफियान बिन उयैना
रहमहुल्लाह 164 हिजरी जे अंदरि फ़ौत थिए, यानी नबी साईं जे वञण खां बाद सिर्फ़ 100 साल खां बाद उहो माण्हू आयो जेको 64 साल रही करे दुनिया खां रवानो थिए थो, जंहिंजो कौल पंहिंजे किताब में मौजूद आहे त अल्लाह ताला जा फ़रिश्ता जहिड़े तरीक़े सां आसमान जा मुहाफ़िज़ आहिनि, ज़मीन जा मुहाफ़िज़, अल्लाह जे दीन जा निगहबान दीन ज़मीन ते जेकॾहिं मौजूद आहिनि त उहे आलुल हदीस आहे। इमाम अब्दुल्लाह बिन मुबारक रहमहुल्लाह जो कौल आहे त क़यामत जे ॾींहुं पुल सिरात ते जेकॾहिं का जमायत साबित कदम रहंदी त उहे आलुल हदीस आहे। इमाम मुस्लिम रहमहुल्लाह वक़्त जो अज़ीम मुहद्दिस आहे, किताब लिखे थो सही मुस्लिम, उन जे मुक़दमे जे अंदरि इन ॻाल्हि खे बयानु करे थो त अॼु आउं आलुल हदीस जो मज़हब बयानु करणु शुरू करियां थो। अहिड़े तरीक़े सां तारीख़ जो किताब अल इसाबा, अहिड़े तरीक़े सां इमाम इब्न अब्दुल बर रहमहुल्लाह पंहिंजे किताब जे अंदरि कुझु अहिड़ा सहाबा आहिनि जिन जा नाला बयानु कया आहिनि, जंहिंमें हज़रत अबू हुरैरा आहे, हज़रत इब्न अब्बास आहे, हज़रत अबू सईद खुदरी आहे, जेके पाण खे आलुल हदीस चवराईंदा। अबू सईद खुदरी रहमहुल्लाह बाद जे अचण वारनि माण्हुनि खे मुखातिब थिए थो ऐं फरमाए थो, इन्नकुम खुलूफुना व आलुल हदीस बादना, तव्हां असांजा पोइ लॻा, असांजे पोयां अचण वारा आहियो, असां खां बाद दुनिया ते जेकॾहिं के आलुल हदीस हूंदा त उहे तव्हां हूंदा। इमाम मालिक रहमहुल्लाह इमाम दारुल हिजरा मदीने जो इमाम आहे, उन खे इमाम आलुल हदीस जो लक़ब हासिल आहे। इमाम मुस्लिम रहमहुल्लाह हदीस जो हिकु वॾो इमाम आहे, जंहिंखे मिनहाज सुन्न जे अंदरि इमाम आलुल हदीस चयो वियो आहे। अहिड़े तरीक़े सां इमाम इब्न अब्दुल बर उंदलुस जे अंदरि उन खां सुवाल कयो वियो त छा जेकॾहिं को शख़्स भला हर नशे वारी शइ शराब थी सघे थी, को शख़्स का शइ इस्तेमाल करे उन में नशो हुजे, असां उन खे शराब ते महमूल कंदे हराम चवंदासूं? इमाम साहब जवाब ॾिए थो, क़ाल अहलुल मदीनते व साइरो अहलुल हिजाज़े व आमतो अहलुल हदीसे व आइम्मतिल हदीसे, फरमाइण लॻो त अहले मदीना ऐं अहले हिजाज़ जा जेके ममालिक आहिनि ऐं जेके बि आम अहलुल हदीस आहिनि ऐं उन्हनि जा इमाम आहिनि, उन्हनि जी इहा फ़तवा आहे त इन कुल्ल मुस्किरिन हरामुन, हर उहा शइ जेका नशो ॾे उनखे हराम चइबो आहे। इमाम साहिब ॿियनि सां गॾु अहलुल हदीस जो नालो बयानु कयो। अहिड़े तरीक़े सां इमाम तिरमिज़ी रहमहुल्लाह पंहिंजे किताब जामे तिरमिज़ी जे अंदरि बार बार अहलुल हदीस जो मज़हब, अहलुल हदीस जो लफ़्ज़ बयानु कयो आहे। इमाम मोहम्मद इमाम अबू हनीफा जो शागिर्द आहे, जंहिंजो किताब लिखियलु आहे मुअत्ता इमाम मोहम्मद, जंहिंजे अंदरि अहलुल हदीस जो लफ़्ज़ मौजूदु आहे। अहिड़े तरीक़े सां इमाम मुस्लिम जो सही मुस्लिम जो शारे इमाम नववी रहमहुल्लाह उहो तशहुद जे बारे में, तशहुद जे मसइले खे बयानु कंदे चवे थो, तशहुद यानी अतहियात, अतहियात जी हदीस ॿिनि सहाबा खां मरवी आहे, हज़रत इब्न मसऊद खां ऐं हज़रत इब्न अब्बास खां। इमाम नववी रहमहुल्लाह फरमाए थो त इंद जुमहूरिल फुक़हाए व अहलुल हदीस, तमाम फुक़हा वटि ऐं अहलुल हदीस वटि इब्न मसऊद रज़ी अल्लाह अन्हु वारी हदीस जेका तशहुद जे बारे में आहे उहा सभ खां अफ़सल आहे। चवण जो मक़सदु त अहलुल हदीस हर दौर जे अंदरि मौजूद रहिया आहिनि। दौर पढ़ी ॾिसो, दौर चाहे सहाबा जो हुजे, चाहे ताबेईन जो हुजे, तबा ताबेईन जो हुजे, मुहद्दिसीन जो हुजे, आइम्मा दीन जो हुजे, मुजतहिदीन जो हुजे, दौर इल्म कलाम जो हुजे, दौर इल्म बलागत जो हुजे, दौर इल्म मंतिक जो हुजे, हर दौर जे अंदरि अहलुल हदीस मौजूद रहिया, जिन रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे फरमान ते अमल कंदे उन जी हिफ़ाज़ कंदे दुनिया जे अंदरि क़ुरान ऐं हदीस खे मिन व अन
जहिड़े तरीक़े सां रसूल पाक खां सहाबा ताईं पहुतो, उन्हनि ताबेईन ताईं पहुचायो, उन्हनि तबा ताबेईन ताईं पहुचायो, उन्हनि इत्तिबा ताबेईन ते पहुचायो। इहा अहलुल हदीस जी हिकु जमायत आहे जेका क़ुर ऐं हदीस ते अमल कंदी अचे पई, उन जी हिफ़ाज़त कंदी अचे पई, उन वक़्त ताईं बाक़ी रहंदी जेसि ताईं अल्लाह ताला चाहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अल्लाह ताला हुकुम फरमायो, उदो इला सबील रब्बिका बिल हिकमत वल मौइज़तिल हसना, ऐं नबी तव्हां माण्हुनि खे दावत ॾियो हिकमत सां, सुहिणे तरीक़े सां, सुहिणे वाज़ो नसीहत सां। अल्लाह जो नबी दावत पेश कनि था। दावत छाजी आहे? अल्लाह जी दावत, दीन इस्लाम जी दावत, शरीयत जी दावत, उहा दावत जेका अल्लाह ताला मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे क़ल्बे अतहर ते नाज़िल कई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ॿियनि अंबिया किराम जे अंदरि हिकु इहो फ़र्क़ु आहे जो अंबिया किराम अचनि था, किताब मिले थो, सहीफ़ो मिले थो, जंहिं किताब खे खणी करे उम्मत खे सम्झाइनि था, उम्मत खे पढ़ाइनि था। यानी मूसा अलैहिस्सलाम आयो, अल्लाह किताब अता कयो तौरात जी सूरत में। ईसा अलैहिस्सलाम आयो, अल्लाह किताब अता कयो इंजील जे सूरत में। इब्राहिम खलील आयो, अल्लाह सहीफ़ा अता कया। दाऊद अलैहिस्सलाम आयो, अल्लाह किताब अता कयो। ज़बूर जे सूरत में किताब अता थींदो हो, किताब मिलंदो हो, जंहिंखे खणी करे उम्मत जे साम्हूं पेश कंदा हुआ। इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कायनात इंसानियत के अंदर अंबिया जी जमात के अंदर उहा पाकबाद हस्ती, उहा अजीम हस्ती, वो इमामुल हुदा, वो इमामुल वरा, वो साहिबो काब कौसैन औ अदना, अब्दुल्ला जो दुर्र यतीम, आमना जो लाल, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। पाण अचनि था, तरीक़ो तब्दील थिए थो। तरीक़ो तब्दील कीअं थियो? जेको किताब आसमान खां नाज़िल थींदो हो, नबी पंहिंजे उम्मत खे सम्झाईंदा हुआ। अल्लाह ताला इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दिल मुबारक खे चाक कयो, साफ़ कयो, पाक कयो, उहा अज़मत अता कई, उहा ताक़त अता कई, जंहिं दिल मुबारक ते उहो अज़ीम किताब नाज़िल थियो, जंहिं किताब जे बारे में अल्लाह ख़ुदि फरमायो जेकॾहिं कंहिं जबल ते नाज़िल करियो हा त उहो ज़रा ज़रा बणिजी वञे हा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़बान अतर सां क़ुरान करीम पढ़ी करे सहाबा खे ॿुधायो आहे। अहिड़े तरीक़े सां क़ुरान करीम जी तशरीह मोहम्मद मुस्तफ़ा बयान कई आहे जंहिंखे हदीस चइबो आहे। अल्लाह फरमाए थो व अंज़लना इलैका ज़िक्रा लितुबय्यिन लिन्नास, ऐं नबी असां ज़िक्र खे तो ते नाज़िल कयोसीं। ज़िक्र खां मुराद क़ुरान करीम। अल्लाह फरमाए थो असां क़ुरान करीम खे तो ते इन करे नाज़िल कयोसीं लितुबय्यिन लिन्नास, तव्हां माण्हुनि जे साम्हूं खोले खोले बयान करियो, वाज़े बयान करियो। अल्लाह जो नबी क़ुरान सम्झाइनि था। कीअं सम्झाइनि था? अक़ीमुस सलात, निमाज़ क़ाइम करियो, क़ुरान करीम जो हुकुम आहे। लेकिन सॼो क़ुरान करीम पढ़ी ॾिसो, तव्हांखे न मिलंदो त निमाज़ कीअं पढ़णी आहे, रकातूं केतिरियूं आहिनि, तरीक़ो छा आहे, रुकू में छा पढ़णो आहे, सजदे में छा पढ़णो आहे, कहिड़े तरीक़े सां तशहुद में वेहणो आहे। अदायगी जो तरीक़ो, निमाज़ जी अदायगी जो तरीक़ो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान कनि था, जंहिंखे हदीस चइबो आहे। अल्लाह फरमाए थो व अंज़लना इलैका ज़िक्रा लितुबय्यिन लिन्नास, ऐं नबी ज़िक्र नाज़िल कयोसीं, तव्हां त माण्हुनि खे सम्झायो। पाण सम्झाइनि था, पाण ऐलान कनि था अना तारिकु फ़ीकुम सकलैन, ऐं मुस्लमानो आउं तव्हां जे अंदरि ॿ ॻरियूं शयूं छॾियो वञा। अव्वलुहुमा किताबुल्लाह, जंहिंमां पहिरीं शइ अल्लाह जो किताब, किताबुल्लाह हुवल हुदा, किताबुल्लाह क़ुरान करीम उहो ई हिदायत जो मंबा आहे, हिदायत जो पैगाम आहे। किताबुल्लाह हुव हबलुल्लाहिल मतीन, किताबुल्लाह यानी क़ुरान करीम ई अल्लाह जे तरफ़ खां मज़बूत रस्सी आहे। रस्सीअ जो ज़िक्र इन करे कयो वियो, क़ुरान करीम उहो किताब आहे जेको पाणे खे अल्लाह सां, जेको पाणे जो ताल्लुक़ अल्लाह जी ज़ात सां जोड़े थो। तंहिं करे फरमाई
त किताबुल्लाह हो हबलुल्लाहिल मतीन, कुरान करीम ही अल्लाह जी मजबूत रस्सी आ। पाण कुरान करीम के जरिए हदीस पाक के जरिए शरीयत समझाइन था, दीन समझाइन था। अल्लाह फरमाए थो इन्नका लतहदी इला सिरातिन मुस्तकीम, ऐ नबी तवा माण्हुनि खे सिरात मुस्तकीम जो दस दियो था, जंहिंमां साबित थियो सिरात मुस्तकीम सिर्फ कुरान ऐं हदीस जो नालो आहे, जेको कुरान करीम ऐं हदीस पाक रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा जे साम्हूं पेश कयो। पहिरीं पहिरीं जमायत हिन उम्मत जी, जंहिंखे इहो आज़ाद मिलियो, जो पाण फरमाइनि था जंहिं शख्स मूं खे ॾिठो अल्लाह उन तां जहन्नम जी बाहि हराम करे छॾी, उहे असहाब मोहम्मद आहिनि। उन्हनि जा कई शर्फ कई मक़ाम आहिनि। हिकु इन वजह सां बि मक़ाम आहे जो उन्हनि रसूल पाक जी ज़बान खां कुरान करीम ॿुधो, हदीस पाक ॿुधी ऐं उन ते अमल कयो। तंहिं करे हिन जमायत जी इब्तिदा उतां खां थिए थी। असहाब मोहम्मद कुरान करीम ऐं हदीस ते अमल कयो आहे ऐं ताक़ीद सां माण्हुनि खे कुरान करीम ते अमल करण जो हुकुम फरमायो आहे। मुस्नद दारमी जी हदीस आहे, नबी साईं जो सहाबी हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु बैतुल्लाह जो तवाफ़ करे थो। तवाफ़ जे दौरान हिकु जमायत अचे थी बसरा खां, जेका अची करे नबी साईं जिन सहाबीअ सां मिले थी, जंहिंजे अंदरि हिकु शख्स आहे जाबिर बिन ज़ैद उनजो नालो आहे। मिले थो, अर्ज़ करे थो अना मिन फुक़हाए बसरा, आउं बसरा खां जमायत वठी आयो आहियां ऐं आउं बसरा जो वॾो फ़क़ीह आहियां। यानी बसरा जा जेके उलमा आहिनि, जेका फुक़हा आहिनि, मुंहिंजो उन्हनि में शुमार आहे। नबी साईं जो सहाबी रुकजी वञे थो ऐं फरमाए थो इन्नक मिन फुक़हाए बसरा, छा तूं बसरा जो फ़क़ीह आहीं? यादि रखजा ला तुफ्ते इल्ला बिक़ुरआनिन नातिकिन औ बिसुन्नतिन माज़ियतिन, जॾहिं बि का फतवा ॾिए या कुरान करीम जा ॾिजा या रसूल पाक जे हदीस मां ॾिजा। फ़इन फ़अल्त ग़ैर ज़ालिका, जेकॾहिं कुरान खां हटी करे हदीस खां हटी करे तो कंहिं ॿिए तरीक़े सां फतवा ॾिनी, हलकत व अहलकत, तूं बि हलाक थी वेंदे ऐं ॿियनि खे बि हलाक करे छॾ। नबी साईं जो सहाबी हज़रत मुआविया रज़ी अल्लाह अन्हु मदीने में अचे थो। सही मुस्लिम जी हदीस आहे, ऐलान करे थो इन रिजाल मिनकुम, मूं ताईं ॻाल्हि पहुती आहे तव्हां जे अंदरि कुझु अहिड़ा माण्हू अची चुका आहिनि, यतहद्दसून अहादीसा लैसत फी किताबिल्लाह वला तुसर अन रसूलिल्लाह, जेके माण्हुनि खे अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि था, जेके माण्हुनि खे दीन बनाए करे अहिड़ियूं शयूं समझाइनि था, लैसत फी किताबिल्लाह वला तुसर अन रसूलिल्लाह, जेके न कुरान करीम में आहिनि न रसूल पाक जी हदीस खां साबित आहे। अॻिते फरमाए थो उलाइक जुहालुकुम, यादि रखजो इहे उम्मत जा बदतरीन जाहिल आहिनि, जेके कुरान करीम खां हटी करे हदीस पाक खां हटी करे का ॿी ॻाल्हि दीन बनाए करे उम्मत खे समझाइनि था। इय्याकुम वल अमानिया अल्लती तज़िल्लु अलहा, तव्हां पंहिंजो पाण खे अहिड़नि माण्हुनि खां बचाइजो जिन खे दुनिया जी ख़्वाहिशात, दुनिया जी आरज़ू, दुनिया जी ज़िंदगी जे तमन्ना आहिनि, क़ुरान ऐं हदीस खां हटाए करे ॿिए तरफ़ मोड़े छॾियो। साबित थियो त असहाब मोहम्मद जे दौर खां वठी करे अहलुल हदीस जो वजूद मौजूद रहियो, जेके कुरान करीम हदीस पाक ते अमल कंदा रहिया ऐं उम्मत जी खे उन जी ख़बर ॾींदा रहिया। अल्लाह ताला कुरान करीम जे अंदरि हिन उम्मत जी फज़ीलत बयान कई, कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास, तव्हां बहितरीन उम्मत आहियो जिन खे माण्हुनि जे लाइ पैदा कयो वियो आहे। छाजे करे तामुरून बिल मारूफ़ व तनहौन अनिल मुनकर, तव्हांजी सिफ़त इहा आहे तव्हां चङाइनि जो हुकुम करियो था, बुराइनि खां रोकियो था, हक़ ॻाल्हि बयान करियो था, बातिल खां रोकियो था। कुरान करीम जी आयत उम्मत जे लाइ आहे, क़यामत ताईं अचण वारे हर उन फर्द जे लाइ आहे जेको नबी साईं जे फरमान खे, कुरान करीम खे, हदीस पाक खे उम्मत ताईं पहुचाए थो, पाण बि अमल करे थो। लेकिन सभ खां पहिरीं इहो हुकुम असहाब मोहम्मद ते नाज़िल थिए थो, जो सभ खां पहिरियां उहे हक़दार हुआ जिन कुरान करीम ते अमल कयो, हदीस पाक ते अमल कयो
ऐं अॻियनि ताईं पहुचायो। सहाबा जे दौर खां वठी करे चाहे ताबेईन हुजनि, तबा ताबेईन हुजनि, मुहद्दिसीन हुजनि, हिन सदीअ ताईं, पहिरीं सदीअ खां वठी करे 15 सदीअ ताईं अल्हम्दुलिल्लाह इहो शरफ़ आलुल हदीस के लाइक़ आहे, अहलुल हदीस के हासिल आहे, जिन हमेशा क़ुरान ऐं हदीस ते अमल कयो आहे, उन जी हिफ़ाज़ कई आहे। असांजी तारीख़ पढ़ी ॾिसो, तारीख़ जे अंदरि शुहदा जी लाइन आहे, ऐं कई अहिड़ा माण्हू आया, मुहद्दिसीन आया, जिन क़ुरान करीम ख़ातिर, हदीस पाक ख़ातिर पंहिंजी जान कुर्बान कई आहे। कई उहे उलमा आया जिनखे क़ैद कयो वियो, कई उहे आया जिनखे फटका हया विया, जिन ते अज़ियतूं ॾियूं वयूं, लेकिन नबी साईं जे फरमान में ऐं दीन इस्लाम जे अंदरि ज़रे बराबर का मामूली भी हेरा फेरी कंदन ॾिनो। इन जा कई मिसाल आहे। जहिड़े तरीक़े सां इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह, जंहिंजे बारे में तबक़ात हनाबिला हंबलियन जो किताब आहे, जंहिंमें इमाम साहब जे बारे में बयान थियल आहे, अहमद रजुलुम मिन अहलिल हदीस। इमाम अहमद बिन हंबल केर शख्स हो? रजुलुम मिन अहलिल हदीस, अहलुल हदीस जो एक फर्द हो, जंहिं केतिरी कुर्बानी नी आहे। हदीस जो वो अज़ीम ज़ख़ीरो इमाम साहिब जमे कयो आहे, जेको 40,000 हदीसनि ते मुश्तमिल आहे। इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह जे दौर जे अंदरि ख़ल्क़े क़ुरान करीम जो मसइलो थिए थो। वक़्त जो बादशाह आहे, जंहिंजे साम्हूं कुझु उहे उलमा अचनि था जेके क़ुरान ऐं हदीस खां हटी करे ॿियनि ॻाल्हियुनि ते अमल कंदा हुआ। उन्हनि चाहियो क़ुरान करीम खे बि आम किताब जी हैसियत ॾिनी वञे, त उन में का तब्दीली करे सघिजे। तंहिं करे दावा कनि लॻा अल क़ुरान करीम मखलूक आहे, अल्लाह जो कलाम न आहे। इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह मैदान में अचे थो, मुक़ाबलो करे थो। कई तरीक़नि सां इमाम साहिब खे तकलीफ़ूं पहुचाई वयूं, कोड़ा हया विया, लेकिन ज़बान ते इहो ई ऐलान हो अल क़ुरान कलामुल्लाह लैस बिमख़लूकिन। क़ुरान करीम अल्लाह जो कलाम आहे, क़ुरान करीम मखलूक न आहे। इमाम साहिब खे इन ॻाल्हि ते कई तकलीफ़ूं ॾिनी वयूं। इमाम साहिब खां सुवाल कयो वियो, तव्हांखे हिकु मजलिस जे अंदरि केतिरा कोड़ा हया वञिबा हुआ? जवाब ॾे थो, हिकु मरतबा शुमार कयमि 35 खां वधीक किरास थियनि था। उन खां बाद बेहोश थी वियसि, ख़बर न रही बाद में केतिरा लॻायूं। एतिरियूं तकलीफ़ूं छाजे लाइ सयाऊं? इन ई करे त रसूलुल्लाह जे फरमान में दीन मतीन जे अंदरि ज़रे बराबर को फ़र्क़ु न थिए। कोड़ा हण खां बाद इमाम साहिब खां सुवाल कयो वञिबो हो, जवाब ॾींदो हो एतूनी बिआयतिन मिन किताबिल्लाह औ बिसुन्नतिन मिन सुन्नत रसूलिल्लाह। अहमद बिन हंबल खे मञराइणो आहे, क़ुरान करीम जी आयत खणी करे अचो या रसूलुल्लाह जी हदीस खणी करे अचो। ॿुधायो इहो कंहिंजो मज़हब आहे? अॼु केरु इहा दावा करे थो त असांखे मञराइणो आहे, असांजे साम्हूं का ॻाल्हि पेश करणी आहे त पेश करियो, या क़ुरान करीम जा या हदीस पाक में। उन खां बाद इमाम मालिक रहमहुल्लाह मदीने जो इमाम आहे, इमाम दारुल हिजरा, जंहिंजे बारे में नबी साईं पेशेन गोई फरमाई हुई। हिकु अहिड़ो दौर ईंदो जो मदीने जे अंदरि हिकु अहिड़ो आलिम हूंदो, सॼी दुनिया जे अंदरि उन खां वधीक को वॾो को आलिम मौजूदु न हो। सॼी उम्मत जो इत्तिफ़ाक़ आहे त उहो इमाम मालिक बिन अनस इमाम दारुल हिजरा आहे। इमाम मालिक रहमहुल्लाह जे साम्हूं वक़्त जो बादशाह मसइलो पेश करे थो त इहा फ़तवा ॾे त जेकॾहिं कंहिं शख़्स खां ज़ोरी तलाक ॾियारणी हुजे त ज़ोरी तलाक जाइज़। इमाम साहिब रसूलुल्लाह जे हदीस जे ख़िलाफ़, हदीस जी हिफ़ाज़त जे लाइ मुक़ाबलो करे थो। इमाम साहिब खे हर तरह सां तकलीफ़ ॾिनी वञे थी, एतिरे क़दुरु जो इमाम मालिक रहमहुल्लाह खे उठ ते चाढ़े करे मुंहुं कारो करे शहर जो चकर लॻायो वियो। उन खां बाद चौराहे ते सुवाल कयो वियो, माण्हू जमे थियनि था, सुवाल थिए थो, ख़बर ॾे। इमाम साहिब जवाब ॾे थो, मन अरफ़नी फ़क़त अरफ़नी व मन लम यारिफ़नी फ़अना मालिक इब्न अनस। जेको मूंखे सुञाणे थो उहो सुञाणे थो, जेको नथो सुञाणे आउं मालिक बिन अनस आहियां। अना अक़ूलो, आउं चवां थो तलाक़ुल मुकरह,
लैस बितलाकिन, ज़ोरी तलाक आइक। त अहिड़े तरीक़े सां मुहद्दिसीन अहलुल हदीस के अंदर उन पाए ते आहिनि जिन हर वक़्त दीन इस्लाम जी ख़िदमत कई आहे, उनखे महफ़ूज़ कयो आहे। इमाम बुखारी रहमहुल्लाह जंहिं दौर में आयो, उन दौर जे अंदर क़ुरान करीम हदीस पाक सां गॾोगॾु कई ॿिया उलूम अची विया हलिया। इमाम साहिब सही बुखारी के जमे करे अहलुल हदीस के मज़हब के जमे कयो आहे। इमाम बुखारी रहमहुल्लाह जिन जी सही ते जहिड़े तरीक़े सां उम्मत जो इत्तिफ़ाक़ आहे, पंहिंजो हुजे या परायो हुजे, हर शख्स हर मुसलमान या दावा करे थो त सही बुखारी बिल्कुल सही आहे, रसूलुल्लाह जो फरमान आहे। अहिड़े तरीक़े सां उम्मत जो इत्तिफ़ाक़ आहे त इमाम बुखारी पंहिंजे सही जे अंदर जेकी कुछ लिखियो आहे उहो उन हर हदीस ते इमाम बुखारी जो अमल भी आहे, जंहिंमां साबित थिए थो इमाम बुखारी इमाम अहलुल हदीस हो। छो त असां सही बुखारी खोलींदासूं, जेकॾहिं सही बुखारी जे अंदर इहो मौजूद आहे त हथ दुन खां हेठि बजा वञिबा त मालूम थियो इमाम बुखारी हनफी मज़हब ते हो। जेकॾहिं उन हदीस जी नफ़ी कंदे इमाम बुखारी जंहिं हदीस खे आंदो आहे उनमें ज़िक्र आहे सीने ते हथ ॿधण जो, रफ़ुल यदैन करण जो, क्या सिफ़ में पेर सां पेर मिलाइण जो, ये तमाम उमूर इमाम साहिब बयान कया आहिनि, पहिरीं अमल कयो आहे, पोइ लिखियो आहे। इहा शइ साबित आहे त इहे इमाम अहलुल हदीस हो। अहिड़े तरीक़े सां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान आहे, पाण फरमाइनि था यहमिलु हाज़ल इल्म मिन कुल्लि ख़ल्फ़िन अदूलहु, पाण फरमाइनि था मूं खां वठी करे क़यामत ताईं हिन इल्म खे खणण वारा हिकु अहिड़ी जमायत ईंदी यनफ़उन अनहु, जेके हिन दीन जी हिफ़ाज़त ईअं कंदा बातिलनि जे तावीर खां, उन्हनि जे तारीफ़ खां, जाहिलनि जी ताबीर खां दीन खे बचाए करे हिफ़ाज़ करे क़यामत ताईं इन खे महफ़ूज़ रखा। तमाम उलमा जो इन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ आहे त इहा जमायत अहलुल हदीस आहे, जिन हर दौर जे अंदर क़ुरान ऐं हदीस जी ख़िदमत भी कई आहे, हिफ़ाज़त भी कई आहे। उन खां सवा बाक़ी जेके मज़ाहिब आहिनि, हर फ़िरक़े वारो पंहिंजे फ़िरक़े खे साबित रखण जे लाइ एतिरे क़दर उन्हनि कदम खया आहिनि जो क़ुरान करीम या रसूल पाक जी हदीस भी उन्हनि जे मज़हब जे साम्हूं का हैसियत नथी रखे। अॼु असांजे साम्हूं अक्सर करे हनफी मज़हब आहे, जंहिंजूं चंद ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं रखंदो हलां त उन्हनि क़ुरान ऐं हदीस जे ख़िलाफ़ कहिड़े तरीक़े सां पंहिंजे मज़हब खे बचाइण जी कोशिश कई आहे। सभ खां पहिरीं उन्हनि असहाब मोहम्मद ते तान हयो आहे। मिसाल जे तौर ते नबी साईं जो सहाबी वाइल बिन हुजर, जेको नबी साईं जे ज़िंदगी जे आख़िर में आयो, जंहिं रफ़ुल यदैन ऐं सीने ते हथ ॿधण जी हदीस बयान कई आहे, जेका हनफी मज़हब जे ख़िलाफ़ आहे। हनफियन जो किताब आहे मुस्नद इमाम आज़म, जंहिंजे अंदर लिखे थो वाइल बिन हुजर आराबियुन ला यारिफुल इस्लाम, आराबी शख्स हो, इस्लाम सां जो को ताल्लुक न हो। नबी साईं जो सहाबी अबू मूसा अशरी रज़ी अल्लाह अन्हु, उहो सहाबी जंहिंजे बारे में पाण फरमाइनि था जेकॾहिं दीन सतार में हुजे, सुरैया में हुजे, तॾहिं बि हिन जे नस्ल खां अहिड़ा माण्हू ईंदा जेके उतां खां दीन हासिल करे वठंदा। लेकिन अहनाफ नबी साईं जे इन सहाबीअ ते बि तान हयो। लिखे थो त सहाबी हुजण जी वजह सां उन जी अज़मत पंहिंजी जॻह ते, वरन फज़ीलत में अबू हनीफ़ा वधीक। उन खां बाद अहल हदीस उलमा थिया, उन खां बाद उहे असहाबे सहाबा जे नाले सां जमायत बणाए करे उन में मुदगम थी वञे। अहिड़े तरीक़े सां क़ुरान ऐं हदीस जे ख़िलाफ़ क़ाइदो बनाइनि था। किताब जो नालो आहे उसूल करखी। क़ाइदो अॼु बि मौजूदु आहे, कुल्ल आयतिन तो ख़ालिफ़ क़ौल सहाबिना। क़ुरान करीम जी हर आयत हदीस पाक जे बारे में ॿियो क़ाइदो आहे, कुल्ल आयतिन तो ख़ालिफ़ क़ौल सहाबिना। क़ुरान करीम जी हर उहा आयत जेका असांजे इमाम जे कौल जे ख़िलाफ़ हूंदी, असां सम्झंदासीं उहा आयत मनसूख आहे या उन आयत जे अंदरि को ॿियो तावील कंदासीं। अहिड़े तरीक़े सां क़ुरान करीम जी अज़मत खे हटाइण जे लाइ हिननि जो किताब आहे अल हिदाया। हिदाये जा ॿ जिल्द आहिनि, हिदाया अव्वलैन, हिदाया आख़िरैन।
आखिरन जे अंदर आहे इन्नल हिदाया कल कुरान, हिदाया कुरान करीम वांगर आहे। कद नुसिखत, हिदायत जे लिखण खां बाद अॻ में जेके बि किताब हुआ उहे सभु मनसूख थी ॿुधायो इहो कुरान करीम ते रसूल पाक जे हदीस ते हमलो न आहे त छा उन खां बाद कई मिसाल मौजूद आहिनि। वेझे दौर जी ॻाल्हि बयान करियां थो, किताब आहे अदिल्ला अरबा, अदिल्ला अरबा जो मुसन्नफ कुरान करीम जी आयत में तारीफ़ करे थो। कुरान करीम में आहे फ़इन तनाज़ातुम फी शैइन फरुद्दूहु इलल्लाहि वर रसूल, जॾहिं बि कंहिं ॻाल्हि में इख़्तिलाफ़ करियो त पोइ अल्लाह जे रसूल ॾांहुं मोटियो। ही छा थो करे, अॻिते लफ़्ज़ वधाए थो व उलिल अम्र मिनकुम, उलिल अम्र जे तरफ़ ई मोट। किताबत जी ग़लती थींदी आहे, हिकु मरतबा ॿ मरतबा इहो किताब छापियो वियो, 3 मरतबा, लेकिन ग़लती बाक़ी रही। अहल हदीस उलमा उथियनि था, उन खां बाद उहे मजबूर थियनि था ऐं उन ग़लती खे ख़तम कर। अहिड़े तरीक़े सां हदीस जो किताब आहे सुनन अबी दाऊद, असां वटि मशहूर आहे हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु 20 रकातूं तरावी शुरू कयूं। हज़रत उमर रसूलुल्लाह जो उहो मुहिब जेको रसूलुल्लाह जे ख़िलाफ़ मामूली ॻाल्हि बर्दाश्त न कंदो हो, एतिरे क़दर जो हिकु मरतबा मस्जिद में दाख़िल थियो। 2 शख़्स आहिनि, मस्जिद में आवाज़ बुलंद कनि था। उमर बिन ख़त्ताब छा फरमाए थो, तव्हां कहिड़े शहर जा आहियो? उहे चवनि था ताइफ़ जा आहियूं। घुराए करे चवे थो लौ कुन्तुमा मिन अहले बलदिना, जेकॾहिं तव्हां मदीने जा हुजो हा ऐं तव्हांखे सज़ा ॾिया हा ला रफ़ातुम अस्वातकुम फी मस्जिद रसूलिल्लाह, रसूलुल्लाह जी मस्जिद जे अंदरि तव्हां आवाज़ बुलंद करियो। रसूलुल्लाह जी मस्जिद जे अंदरि जेको बुलंद आवाज़ खे पसंदि नथो करे, उहो रसूलुल्लाह जे सुन्नत जे ख़िलाफ़ पंहिंजी मर्ज़ीअ सां 20 रकातूं कीअं ईजाद। सुनन अबी दाऊद जी हदीस आहे जंहिंजे अंदरि आहे हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु हज़रत उबई बिन काब रज़ी अल्लाह अन्हु खे मुक़ररु कयो माण्हुनि खे तरावी पढ़ाईंदो। 20 रातियूं तरावी पढ़ाए थो। आख़िरी ॾह जे अंदरि ही सहाबी ॾह में वेहे थो, एतकाफ़ में वेही रहे थो, तरावी नथो पढ़ाए। तंहिं करे हदीस जा लफ़्ज़ आहिनि इशरीन लैलतन, 20 रातियूं तरावी पढ़ाई। हिंदुस्तान खां जॾहिं इहो किताब छापियो वियो त इशरीन 20 लैलतन जी जॻह ते लफ़्ज़ तब्दील कयो वियो, रकातन 20 रकातूं पढ़ाई। उन मां साबित करण जी नाकाम कोशिश कयो, लेकिन अल्हम्दुलिल्लाह अहल हदीस उलमा उन्हनि जो ताक़ुब कयो, हिकु किताब बनायो वियो जेको किताब तहरीफुल गालिन अला सुनन अबी दाऊद जे नाले सां मशहूर आहे। त नबी साईं फरमायो हिकु अहिड़ी जमायत हमेशह रहंदी जेके क़ुरान हदीस ते अमल कंदा, हर बातिल जे उन तावील खे रद्द कंदा, क़ुरान करीम जी हिफ़ाज़त कंदा। इहा जमायत उहा ई आहे जेका नबी साईं जे ज़माने खां वठी करे क़ुरान हदीस ते अमल कंदी। अहिड़े तरीक़े सां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी पेशन गोई आहे, पाण फरमाइनि था इन बनी इसराईल तफर्रक़त सिनतैन व सबईन मिल्ला, बनु इसराईल कौम 72 फ़िरक़नि में तक़सीम थींदी ऐं मुंहिंजी उम्मत 73 फ़िरक़नि में तक़सीम थींदी। कुल्लुहुम फिन्नार इल्ला मिल्लतन वाहिदा, सभ जा सभ जहन्नम जे अंदरि सवाइ हिकिड़ो गिरोह जे, सवाइ हिकिड़े जमायत फ़िरक़ा थींदा रहिया। अॼु उहो वक़्तु आहे जंहिंमें 73 फ़िरक़ा बणिजी चुका आहिनि। को देवबंदी आहे, को बिरेवली आहे, को हनफी आहे, को चिश्ती आहे, को सरवर्दी आहे, को ममाती आहे, को हयाती आहे। अहिड़े तरीक़े सां को जाफ़री आहे, को इस्ना अशरी आहे। कई फ़िरक़ा आहिनि, कंहिंखे को इख़्तिलाफ़ बि न आहे त इहे उहे ई फ़िरक़ा आहिनि। छो त सहाबा बि इन ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ न कयो त इहे कहिड़ा फ़िरक़ा हूंदा। सहाबी सुवाल करे थो, जॾहिं अल्लाह जो नबी इहा हदीस बयानु कनि था, सहाबी चवे थो मन है या रसूल अल्लाह, अल्लाह जा नबी इहो फ़िरक़ो जेको हमेशह हक़ ते रहंदो इहो कहिड़ो फ़िरक़ो? पाण फरमाइनि था मा अना अलैह व सहाबी, इहो उहो फ़िरक़ो आहे, उन जो अमल उहो हूंदो जंहिं शइ ते अॼु मुंहिंजो ऐं मुंहिंजे सहाबा जो अमल आहे, उन जो तरीक़ो बि इहो हूंदो, उन जो अमल बि इहो। अॼु दावा करण वारा कई आहिनि, हर को चई सघे थो त मा अना अलैह व सहाबी वारो तरीक़ो असांजी जमायत जो आहे, लेकिन सहाबा जे अमल ते भेटियो वञिबो त सहाबा कहिड़ी शइ ते अमल कंदा हुआ,
कहिड़े किताब ते अमल कंदा हुआ, तरीक़ो छा हो। जेकॾहिं को दावा कंदो त सहाबा हनफी मज़हब ते हुआ त उनजी दावा बातिल थी। हर मुसलमान बातिल कंदो, छाजे करे? छो त हनफी मज़हब अञा शुरूआत ई कोन थी हुई, उन वक़्त खां अॻु में सहाबा जो दौर ख़तम थी। इमाम अबू हनीफ़ा हनफी मज़हब जो इमाम पैदाई 80 हिजरी में थियो। अहिड़े तरीक़े सां शाफ़ी मज़हब उन खां बाद में आयो, मालिकी मज़हब भी बाद में आयो, हम्बली मज़हब भी बाद में आयो। तंहिं करे सहाबा जे अमल खे ॾिठो वञिबो, सहाबा जो अमल क़ुर्आन ऐं हदीस ते हो। अॼु बि जेका जमायत सहाबा जे उन तर्ज़ ते आहे, उन अमल ते आहे, यानी क़ुर्आन ऐं हदीस ते आहे, इहा ई उहा जमायत आहे जंहिंजे बारे में फरमायो त क़यामत ताईं हमेशह हक़ ते रहे। अहिड़े तरीक़े सां जमायत अहले हदीस जो अक़ीदो उहो ई आहे जेको इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अक़ीदो आहे। अल्लाह ताला नबी साईं खे हुकुम फरमायो, कुल ऐ नबी चओ, इन सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। मुंहिंजी निमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजो ज़िंदह रहण, मुंहिंजो मरण जहाननि जे रब अल्लाह जे लाइ। काइनात जे अंदरि दुनिया जी हिन धरतीअ ते जेकॾहिं तव्हांखे का अहिड़ी जमायत मिलंदी जंहिंजो इहो ई अक़ीदो आहे त अल्लाह खां सवा न कंहिंजे लाइ को नज़र जाइज़ आहे, न न्याज़ जाइज़ आहे, न को अमल जाइज़ आहे, त उहा जमायत अहलुल हदीस आहे। ऐं इन ॻाल्हि ते अल्हम्दुलिल्लाह असांखे फ़ख्र बि आहे। फ़ख्र छो न हुजे? असहाब मोहम्मद नबी साईं जा सहाबा पाण खे नबी साईं जा ताबेदार समझी करे इन ॻाल्हि ते फ़ख्र कंदा। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु खां हिकु शख़्स सवाल करे थो। सवाल कहिड़ो आहे? अंत अला मिल्लत इब्न अबी तालिब। उन वक़्त जॾहिं हज़रत अली ऐं हज़रत मुआविया में इख़्तिलाफ़ थी वियो हलियो, कुझु माण्हू हज़रत अलीअ सां, कुझु हज़रत मुआविया सां सवाल करण वारे सवाल कयो, अंत अला मिल्लत इब्न अबी तालिब, छा अली बिन अबू तालिब जे तरीक़े ते आहीं? जवाब ॾे थो, ला वला अला मिल्लत इब्न अफ़ान। न अली बिन अबू तालिब जे तरीक़े ते, न ओस्मान बिन अफ़ान जे तरीक़े। सवाल करण वारो सवाल करे थो, फअला मिल्लत मन, कंहिंजे तरीक़े ते आहीं? नबी साईं जो सहाबी जवाब ॾे थो, अला मिल्लत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त असांजो इमाम बि मोहम्मद मुस्तफ़ा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला इहो शरफ़ अता कयो आहे। अक्सर करे इहो बयान कयो वञिबो आहे त जंहिंजो को इमाम न आहे, नऊज़ बिल्लाह, उनजो इमाम शैतान आहे। असां इन ॻाल्हि ते फ़ख्र रखूं था। असांजो इमाम इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई आहिनि ऐं उहे ई इमाम आहे। कहिड़े तरीक़े सां? इमाम जे लाइ ॿ शयूं लाज़िम आहे। हिकु, इमाम उनखे चइबो जेको शरीयत खे नाफ़िज़ करे, शरीयत जे निज़ाम खे बनाए, शरीयत जो ढांचो बनाए, उहो इमाम मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवा को थी नथो। शरीयत निमाज़ छाखे चइबो आहे, कहिड़ो तरीक़ो आहे, केतिरियूं निमाज़ूं पढ़ियूं आहिनि, रोज़ो कीअं रखिबो, हज जो तरीक़ो छा आहे, इहा शरीयत आहे। इमाम उनखे चइबो जेको शरीयत खे मुनज़्ज़म करे, उहो इमाम इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। ॿिए नंबर ते इमाम उहो हुजे जंहिंजे तरीक़े खे अपनायो। ॿुधंदा आहियो, इमाम तरीक़त, पीर तरीक़त, असां में ऐं उन्हनि में फ़र्क़ु इहो आहे जो असांजो इमाम शरीयत जो इमाम बि मुहम्मद मुस्तफ़ा, तरीक़त जो इमाम बि मुहम्मद मुस्तफ़ा। तंहिं करे असां इहो दावा सां चवंदा आहियूं, अॼु काइनात जे अंदरि ऐलान करे ॾिसो, जेकॾहिं को शख़्स इनकार करे थो त इमाम अबू हनीफ़ा खे इमाम नथो मञा, उन जे बावजूद तव्हां उनखे मुस्लमान मञीदा। ऐलान करण वारो ऐलान करे, इमाम मालिक मुंहिंजे नज़दीक इमाम न आहे, उन वजह सां बि उहो मुस्लमान रहियो। को दावा करे त इमाम शाफ़ी खे इमाम नथो मञा, उन जे बावजूद बि उहो मुस्लमान आहे। को दावा करे अहमद बिन हंबल खे इमाम नथो मञा, उन जे बावजूद बि उहो मुस्लमान आहे। पर जेकॾहिं को इहो दावा करे, को इहो ऐलान करे त मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इमाम नथो मञा, अल्लाह जो कसम आहे उहो शख़्स उनजो दीन इस्लाम सां को तालुक़ न आहे, शरीयत मुहम्मदीअ सां उनजो को वास्तो ई न आहे। त इमाम उनजूं ॿ सिफ़तूं हूंदियूं आहिनि, शरीयत खे नाफ़िज़ कंदड़ उहो इमामुल अंबिया
मोहम्मद मुस्तफ़ा है, तरीक़ो जारी कंदड़ वो भी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लम आहे। जहिड़े तरीक़े सां शरीयत असांखे वठणी आहे, कंहिं ॿिए इमाम खां न, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लम जे सुन्नत खे ॾिसणो आहे, तरीक़े खे ॾिसणो आहे, उन खां वठणो आहे। अहिड़े तरीक़े सां तरीक़ो अपनाइणो आहे त उहो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लम जो तरीक़ो ई अपनाइणो आहे। इहा ई वजह आहे अल्लाह पंहिंजे रसूल जी अज़मत खे बयानु कयो, मा आताकुम रसूल फख़ुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू। अल्लाह जो रसूल जेकी कुझु ॾे उनखे वठी वठो, जंहिंखां रोके उन खां रुकिजी वञो हलिया। को अख़्तियार न आहे। मा कान लिमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलहु अमरा। मोमिन मर्द मोमिन औरत खे को अख़्तियार ई न आहे। जॾहिं अल्लाह फ़ैसिलो करे, अल्लाह जो रसूल फ़ैसिलो करे, उन खां बाद पंहिंजो अख़्तियार हलाए। जॾहिं को अख़्तियार बाक़ी न आहे त असां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लम खे छॾे करे कंहिं ॿिए इमाम जे तरफ़ कीअं लाड़ो कंदासीं। बाक़ी रही ॻाल्हि, इमाम टे क़िस्म जो उहो हूंदो आहे जेको इल्म जी वजह सां इमाम हूंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह जमायत अहल हदीस खे इहो शरफ़ हासिल आहे जो सहाबा खां वठी करे हिन दौर ताईं इल्म जा उहे इमाम गुज़रिया आहिनि जिन खे दुनिया इमाम तस्लीम कयो आहे। तव्हां ॾिसी सघो था, पढ़ी सघो था, तारीख़ में मौजूद आहिनि। इमाम बुखारी, इमाम मुस्लिम, इमाम नसाई, इमाम अबू दाऊद, इमाम तिर्मिज़ी, इमाम दारकुतनी, इमाम इब्न खुज़ैमा, उहे इमाम रहिया आहिनि आलुल हदीस जे अंदरि, जिन नबी पाक सल्लम जिन जे दीन जी हिफ़ाज़त कई आहे, महफ़ूज़ कयो आहे, उम्मत ताईं पहुचायो आहे। तंहिं करे अल्लाह ताला नबी पाक सल्लम जिन खे जेको पैगाम ॾेई करे मोकिलियो, पाण फरमाइण लॻा त जेको शख़्स कामयाब थियणु चाहे थो उन जे लाइ ॿ शयूं आहिनि। तरक्तु फ़ीकुम अमरैनि लन तज़िल्लू मा तमस्सक्तुम बिहिमा किताबुल्लाह व सुन्नत रसूलिही। तव्हांजे अंदरि ॿ शयूं छॾियो वञा, क़यामत ताईं तव्हांखे का बि शइ हक़ खां हटाए न सघंदी। उहे ॿ शयूं छा आहिनि? क़ुरान करीम आहे, रसूल पाक जी हदीस। तंहिं करे हक़ उहो ई आहे जेको क़ुरान करीम जे अंदरि आहे, हदीस पाक जे अंदरि आहे। अॼु असांजे साम्हूं हिकु इहो मिसाल बि पेश कयो वञिबो आहे त 4 नहरूं आहिनि, 5 ई नहर किथां आई, यानी हिकु मालकी नहर, ॿी हंबली नहर, टी शाफ़ी नहर, चौथी हनफी नहर। 5 ई नहर किथां आई? असां चऊं था 5 इहो समंदर आहे जंहिंखां इहे 4 नहरूं निकितियूं आहिनि। क़ुरान करीम उहो इल्म जो समंदर आहे जंहिंखां शरअ निकिरी आहे। हदीस पाक उहे इल्म आहिनि, उहे समंदर आहिनि, उन खां इहे शाखूं निकिरनि थियूं, लेकिन उसूल बाक़ी रहंदो। जेकॾहिं इन नहरनि जो पाणी ख़राब थियणु लॻे त क़ुरान करीम चए थो फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फरुद्दूहु इलल्लाहि वर रसूल, त पोइ मोटणो पवंदो समंदर जे तरफ़। उन वक़्तु ई असां हक़ खे पाए सघूं। बाक़ी रही ॻाल्हि, अॼु ॾींहं ताईं इहो सुवाल थींदो रहियो आहे, थींदो रहंदो त छा हीअ जमायत बि हक़ जी आहे, हीअ जमायत हक़ आहे? इहो सुवाल को अजो न आहे। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लम मके जे अंदरि 13 साल ताईं तबलीग कनि था, पैगाम पहुचाइनि था। सुवाल उन्हनि जो इहो हो, अल्लाह फरमाए थो वयस्तंबिऊनका अहक्कुन हू। क़ुरान करीम सूरह यूनुस जी आयत आहे। अल्लाह फरमाए थो वयस्तंबिऊनका अहक्कुन हू। ऐ नबी, छा तोखां सुवाल कनि था, इहो हक़ आहे? कुल ई व रब्बी, ऐ मुस्तफ़ा चओ मूंखे मुंहिंजे रब जो कसम आहे, इन्नहु लहक़, त अल्हम्दुलिल्लाह इहो ई हक़ आहे जेको क़यामत ताईं बाक़ी रहंदो। नजात बि इन में आहे जो असां अल्लाह जे कलाम जे तरफ़ मोटूं, रसूलुल्लाह जे सुन्नत जे तरफ़ मोटूं। अल्लाह ताला खां दुआ आहे जेकी कुझु ॿुधोसीं उन मुताबिक़ अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अक़ूल